रोज थो फेरे आरो सिजु साधन एरो मोतबर ना है जो मुझो ना फरमान थे यो ही मुझो फैसलो आ साईं छोकरी मरणी गा सदमे में आ हाने दवा दी आयो आयास वो सीरियस आहे छोकरी जो लाश भी सोरा बजो आ छा बुधी डॉक्टर आई लिहाज तो क्या है न तो पीण भी न जाए टिपला डॉक्टर के मुंह चयो आ छा चयो थसी टिपला समझो न कुछ अगते ला फैसलो वधायो केड़ो फर्क पवंदो तू चवी तो त ये कयूं था मेहरबानी बाबला डॉक्टर तवा वणो मां शाम ता वट अचां थो बाबला 50,000 दींदो महीनो हटाए कजो खणी फैसलो ठीक आ न दे जुल्म ते पेरा मां न दे खुदा पुछण वारो थई कमल हाणे कोन बचंदी हाँ हाँ केड़ी बवा पई थस जो कोन बचंदी दौरो पयो अथस मां होश में नाहे तोखे की खबर पई मां उता थी आई आहियां तोखे रोकियो हम न वरी भी वई के गेर जे घर कोन वई हुअसि मां वींदस जेतर बाबो न रोकींदो न तेतर मां वींदस अचे पिणे सारंग सां गॾु तुंहिंजी भी तैयारी था वठूं अम्मा मुझो पेट लिखियल कोने जो मुंजी तैयारी कंदी मां सां वरी ईअं थी पेश अची मजबूरीअ में मां थी करे शक थी करी मूं शक न कयो आ कावड़ में रोकियो थमे हू संग न ॾिन ऐं तूं वरी हुननि वटि भॻी बीठी अम्मा हुननि जो इनकार जायज़ आ थोरो सोच खणी जीअं मूं लाइ सोची थी तुंहिंजो हाणे सोचियो अथमि गिपिणे अचे सारंग ऐं कवल सां गॾु तुंहिंजो ऐं शफ़न जो बि बिलो करे छॾियूं न त तो जेके न गुन कढिया आहिनि कंदीअ पी जी पग मेरी अम्मा आस्ते ॻाल्हाए अछू न कढी छॾी धाणो धणकी आहे का निधणकी न आहे टिन कपड़नि में जेकॾहिं शफ़न सां तुंहिंजो निकाह न कयो न त मुंहिंजो नालो बि थाणो न आहे निकिरी ॾेखार ॿाहिरि ही मुंहिंजी सींध आहे छो सॾायो थी संगत खे मूं सरदार जे साम्हूं ॻाल्हि कई आहे त पलांत करणो आहे तव्हां छा था चओ साथ ॾींदव या न ॾिसन जी संगत ते भरोसो अथई भरोसे वारी संगत त घुराई अथमि भरोसो बि करी थो ऐं पुछी बि थो यार ईमान महिमान आहे कॾहिं कॾहिं मोकिलाए वेंदो आहे उनजे करे पुछणु लाज़मी आहे इहो भरोसो त न थियो सम्झण जी कर शमीर ख़ान सलाह मसल त ऐब आहे न तो पोइ को साथ ॾे या न ॾे हरू भरू संगत खे आज़माइश में विझिजे संगत मुंहिंजो ॾढ आहे ताक़त आहे मुंहिंजी संगत ॿीणी हूंदी न त मां ॾहूणो हूंदुसि ॾिसन असां मरण ऐं मारण में ॿधल आहियूं आई सन लठ कुहाड़ी में तोसां पूरो साथ आहे जे सिर वियो न घोरियो संगत तां पक न पक सम्झी सन त पोइ अचो मूंसां जिथे मिलियो मिसारजी वेंदो कमल बोड़ा दरिया जो बंद पगो आ चवन था पानी जा तमाम वॾा वहकरा काईंदा पिया अचनि कोट शहर बंद शाखूं पाईंदो पियो अचे बाबा असांजो घर बि लुड़ी वेंदो मां बि लुड़ी वेंदसि खबर न आहे काथे बाबा कमल कमल दिया कमल कमल भेण हौसलो हौसलो धार कमल ध्यान ला
कमल कमल दिया कमल दादा ना वन वन डॉक्टर की जल्दी वठिया काथे छोकरी अथन माना निकरी वने मां वठी दो जा कमल जो ख्याल रख कमल मां कमल ओ मां कमल धाणो रईस जो न्यापो समझ में कोन आयो धाणो वरी छा जो न्यापो कयो अथसि इहो त सुभाणे फ़ैसिलो कोन थो कयां मूंखे ज़रूरी कमु आहे हाँ बाक़ी कॾहिं कंदो 2 तारीख़ जॾहिं ॾे हूअं चवी पियो पक्का जल्दी आहे वरी छा थियुसि मुए खे उठ जी मर्ज़ी आहे जहिड़े पासे लेटे मां समझसि कान सोराब पुट मां बस कई खण मानी ठीक है बाबा अम्मा पानी थोड़ा पानी मुंह में ले पानी त दे भा के हाँ मां हाँ सौरभ तो गाल पे कई धाणो मूंखे त डॉक्टर सतार जी शरारत थी लॻे भयो हो छा रे सदी हा असीं सभु हलिया आयासीं सतार रईस वटि वेही रहियो संदसि कन भरे आयो हूंदो ने डॉक्टर सतार के रंध नथो ॾियारी हाँ एॾो ॿुध त सही इने खे गणती कड़ी अची वरायो आ जो विच में टुंबियो पियो आ इने के तू कुछ नथो चवी न त मां पाणी खबर थी जास खबर पइजी वेंदसि त धाणो धण की आ निधण की ना है न ज़रूरत न आहे मां रईस सां मिली माजरा पुछांसि थो थी सघे थो त रईस खे वाकई को कमु हुजे कुछ ॾींहं थेड़े रईस खां तारीख़ ज़रूर वठबी माठ तोरे कबी ते तर शफन जो बिलो कर कहिड़ो बिलो कयांसि हाँ नंढड़ो थी पियो ही मुंह में लगे कोन उथारींदे छा छो न न्याणीअ जो त सभ खां वॾो ॿार हूंदो आहे त पोइ लाहे ॿार सुतत हिते मसला न थी पवनी मसला मसला छो पैदा थींदा मां ॼाणा थी मां मां आहियां तूं झंग जो झंगी मौलवी खे वठी ॿाकर पढ़ाए छॾ ख़र्च जी बि ज़रूरत कोन्हे का ॾिसां थो सांस तो या ॾिसंदो पियो शफना जी काका किथां पियो अची बनिया था पहुंचा काका सही आहे पर अकेलो न घुम छो काका शाबाश खान जो कबीलो मछरेला अकेलो तो तू भी वती तो घुमंदो मां बंदोबस्त सां आहियां बंदोबस्त मूं वटि भी आहे काका बाक़ी रही ॻाल्हि शहबाज़ जे कबीले जे मछरियल माण्हुनि जी भले मछरियल हुजनि इन ये खौफ़ खां घर तर ज़मीन ते वञणु थोरो ई छॾे ॾिबो थोरे डप में घर में रिली वेड़े सुम्ही पऊं जा
घर में वेहण जी ॻाल्हि न कई चरिया। हाँ हाँ समझम काका, जिंदगी अॻियां मौत पोयां, मरणो आहे पर लिकी न, रुजबो न, जेको थिए सो ॾिठो वेंदो। ठीकु आहे, माशाअल्लाह माशाअल्लाह। शायद प्लांट करे विया। दादा ना को खतरो आ छा? खतरो न, खदशो आहे। छा जो? ब्रेन हेमरेज भी थी सके थो। यो छा थींदो आहे अबा? दिमाग जी रग में गोड़ी भी थी सके थी। दबाव जे सबब रग फाटी भी सके थी। पोइ त खतरो थियो न सतार। मूं खदशो चयो आहे, परेशान न थियो, अल्लाह वॾो आहे। टेस्टूं एहतियातन लाज़मी आहिनि, ठीकु आहे न? ठीकु आहे डॉक्टर। मासी हिम्मत धार, ॿाराणी न कर। मासी मूं टेस्टुनि लाइ इन लाइ चयो आहे त अलाह न करे जेकॾहिं कंहिं ख़तरे खे मुंहुं ॾियणो पइजी वञे त अॻुवाट ऐं वक़्ताइतो इलाज थी सघे। मुंहिंजी कमल। अम्मा सब्र कर अम्मा। मासी गोड़ या लोड़ मरीज़ लाइ चङो न आहे। अॻ में ई दिमाग़ी तरह सां उहो परेशान आहे ऐं वरी तुंहिंजूं दाहूं बेहतर परेशानियूं पैदा कंदियूं। सब्र कर, अल्लाह ते भरोसो रख, कमल खे कुझु बि न थींदो। मूं सुई हई आहे, अल्लाह कंदो, ज़रूर फ़र्क़ु पवंदो। पर अब्बा अम्मा तूं कमल खे संभाल। जेकॾहिं तूं ईअं हियां लाइ वेहंदी त कमल बेहतर परेशान थी वेंदी ऐं संदसि तबियत वधीक ख़राब थी वेंदी। कहिड़ो ॾोह कयईं, कंहिंजो ॾोह कयईं? ॾोह कंहिंजो बि न आहे। सभु रस्मुनि जे ॼार में फतकूं पिया, वस हूंदे बि बेवस आहियूं। बहरहाल रब सभु बहितर कंदो। मां हलां थो दादा ना। ठीकु आहे डॉक्टर, मां बि खेसि टेस्टनि लाइ नियण जो बंदोबस्तु कयां थो। हलो, मां बि तव्हां सां गॾु हलां थो। अम्मा विझणो त हणीसि। या रब, तूं असांजे मथां मुसीबत टार। रहम कर, रहम कर मूं ते ऐं मुंहिंजी न्याणीअ ते। हाणे ठहियो गोड़ा गाड़ी। सॼी उमिरि घर में वेही गुज़ारींदी छा? माण्हू न्याणियुनि जा घर वसाइण लाइ परेशान आहिनि। न्याणियुनि जा अछा मथा थी विया ऐं हिन वीचारी खे ॻाल्हि नथी वणे। अम्मा मां खूह में टपो ॾिनीसां, पर शफ़ू छा छा बकी जेको ॿुधी अम्मा। शफ़न छा में घटि आहे? नंढे हूंदे खां वठी उन सां मंगियल
चवी थी शफ़न सां लाओ न लहंदसि तो लाइ विलायत मां शहज़ादो ईंदो। छा बि थिए अम्मा, मूंखे मंज़ूर न आहे। त तोखे छा मंज़ूर आहे? माना त मां सही आहियां न। छा में सही आई? त शफ़ूअ जे बजाए को पसंदि जो परणो सोचियो अथई। पर इहो दिमाग़ मां वहम कढे छॾ त पसंदि जो को परणो कंदीअ। मूंखे परणो करणो ई न आहे। इहो तुंहिंजे वस में न आहे, धाणो जे वस में आहे, धाणो जे। इन लाइ माउ पीउ सोचींदो आहे न्याणी जो या न्याणी। अम्मा, न्याणी माण्हू न आहे। न्याणीअ जो को हक़ न आहे जो पंहिंजी हयाती लाइ सोचे। माउ पीउ खे सोचणु खपे न त पंहिंजे न्याणीअ जी ख़ुशीअ जो ख़्यालु रखनि। हाणे बस कर, ख़ुशी ऐं राज़ पैसा बि परणो करे। घड़ी घड़ी इहो मेणो न ॾे अम्मा। मूंखे न घणो तंग कंदीअ त मां इहो करे ॾेखारींदीसांइ। हाँ हाँ, छा करे ॾेखारींदीअ? इहो मालूम थी वेंदी अम्मा। करे ॾेखारजांइ। न रहंदे ॼंगू, न रहंदे बाहूं। मां सां थी मुंहुं मारी करी। हाणो धड़की आ का न धड़की कान्हे का। माना त ईसन पलांद कयो। हाँ, तुमने जे जनाजे ते हमले लाइ बि संभरियो आ, पर राजा वारा रोकनि था। जनाजे ते हमलो? हाँ, जीअं न लोह बाहि में तपी ॻाढ़ो थी ॿरण लॻंदो आहे, ईसन बि ईअं ॿरियो थो वञे। बाबा, जुमे जा वारिस पलांद लाइ संभरंदा? न, उन्हनि में एतिरो दम ई कोन्हे। बाबा, जॾहिं न माण्हू कावड़ में हूंदो आहे, मोल हूंदे बि हीरो थी पवंदो आहे। कमज़ोर खां बि कमज़ोर माण्हू ताक़तवर ते कड़की पवंदो आहे। छो त आहे, पर असांजे कबीले खां ॾाढा न आहिनि। ख़ैर बाबा, मूं त तव्हांखे इहो पियो ॿुधायो त दोस्त मूं वारा संभरिया आहिनि। फसल लोणण लाइ? हा बाबा, रेस जो को माण्हू ई न आहे पहुतो। पहुची वेंदा। सरदार सुख न पाड़ींदो आहे। जे सरदार सुखन न पाड़ियो न त पोइ मां बि सोढल आहियां। सोढल जी सट, दुश्मन जी निड़ीअ ते लत। पाड़ींदो, हाणे वहलूर न वञ। बाबा, ॿिए ॾींहुं चांड्रोकीअ जी राति में कमु करे छॾिबो। जे रेस जो माण्हू न आयो त पोइ बाबल साईं ज़मींदारी बि न ॾींदोमांसि। हाँ? हा, सरदार सां ईअं कंदे? बाबल साईं, हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध। ज़माने जो उथल वेठल माण्हू आहीं, अच्छा वार थी विया अथई। सरदार जे मथे में जूं ई नथी चुरे। मां सिर ते रखी लुणा, पोइ छा जी ज़मींदारी लहणी? तू राज जो मालिक आ चरिया, उन सां ईअं न कबो। जे हू चवे न त हिकु घर हिकु पुट कुहाइण लाइ ॾियो त बि कोई न करे न कंदो। रईस राज जो अबो आहे ऐं राज औलाद, ऐं औलाद नाफ़रमानी करे इहो मुनासिब न आहे बाबा। ऐं पीउ औलाद जी भले सार ई न लहे। लहंदो आहे, ईअं करण मां न ॾींदुसि। मां कंदुसि, मां। पोइ सरदार छो न मूंखे भले कुही वञे, छो त सोढल जी सट, दुश्मन जी निड़ीअ ते लत। ख़ुदा हाफ़िज़ बाबा। पुट, सॼो ख़लल तुंहिंजे गले में आहे। हुनजो इन्फेक्शन आहे, इन जे करे बुखार थो थिए।
ही कुछ मेडिसिन्स लिखी तो ॾियां ये स्टोर तां वठ त अलाह बहितर कंदो पाणीअ में लूण मिलाए ऐं उन जा गिराड़ा ज़रूर कजां ठीकु आहे जी साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। गए मियां वगैरह मेहरबानी डॉक्टर। चाय पीअंदव या थधो? न चाय न थधो। बाक़ी खंधो। खंधो? डॉक्टर जो दिमाग़ भी तुल वांगुरु अंदरां खाली हुजे तो पोइ असां पारां काॾे वञे। बगन संभाले ॻाल्हाए। कहिड़ो तुंहिंजो दुकान आहे? छाजो मूं खंधो खयो आहे? खंधो बगन खे खणण ईंदो आहे डॉक्टर सतार। यार मूंखे सम्झ में कोन थो अचे तो जेतिरो अकुल वारा ई रेसनि जा सलाहकार थींदा आहिनि डॉक्टर। थोरो सोचे ज़हन ते ज़ोर ॾे। मूंखे रेस मोकिलियो आहे रेस जंहिं लाइ तो वाइदो कयो हो त उनखे खंधो थो चवीं? हा रुमाल में रखबा अहिड़ा मामला। उन खंधे जो मुदो केतिरो रखियो अथई? महीनो। इहो त थोरो आहे। हा उते बोली थी इहो ताकते ओताका या पिड़िया जो ते बोली थी? डॉक्टर हा या न हिकु जवाब खपे। हा समझ पर दादन जी हमेशा लाइ जान छॾाए। पोइ खंधो वॾो थी वेंदव। केतिरो? 5 लख। 5 लख? हा सस्तो सौदो आहे। ॿियो बि धंधो आहे या इन्हनि खंधनि ते गुज़र आहे? डॉक्टर सतार बगन जी सट पगड़ जो झट आंड्रा ॿाहिरि। घटि कर। हाणे नाहे करणी ॻाल्हि। डॉक्टर सतार तोखे ताननि जो हिसाब ॾियणो पवंदो। सारंग इतने साल में सस गोठ छड़े भजी आ छा? केर भजी विया? तुंजी सस ई सालो। ये छाइन तोखा अड़जी वई हां सवाल ते सवाल। मां चवां थी तुंजी कुंवार खे कुंवारे ता वठी गोठ छड़े भजी विया आहिनि। न समझी न मां तॾहिं बात गोदो करे थो ॾिसी। इहो गोदो छा आहे? इहो पिणे जो पटको आ। बाबो मथे सां गोदो बदलंदो आ? हा त समझ लाहे वस तुंजी सस ई सालो। मसालो जेको बोड़ में विझंदी आई? न जेको चांहि में विझंदी आहियां। छॾ हाणे अच बेवफाला त हलूं। तुंजी मर्ज़ी। हा अच वेंदा काॾे काथे रहंदा? ज़मीन आसमान हिकु कंदीसान। थाणो सां त धोखो कनि। अच सोच मुमला घर में चाची कोने जा? न काॾे वई आ? अचे त पाण पुछीस। अॼु भला कावड़ में आई सोच? न छो कावड़ बस? अलाए ॻाल्हाए ईअं थी ॼण मां तोखे रंजायो हुजे। तुंहिंजो रंज छो कंदसि? थींदो आहे न पंहिंजा आहियूं। सगा सोट पाण में का ग़लती थी वेंदी आहे। तूं छा में मुंहिंजो पंहिंजो आई? सोट आहियां तुंहिंजो। सोट भली हुजी पर पंहिंजो न आई। माना त कावड़ आहे ख़बर नाहे छो पर पोइ बि माफ़ी। मथो न खपाए ऐं न ई आईंदा मूंसां घेरो थी। लगे तो फिर को फिर अथस ख़बर नाहे।
हीअं वरी अॻ में कहिड़ो मूंसां मिठो ॻाल्हायो था? कंहिंसां थो ॻाल्हाईं? घर जे भितियुनि सां। भितियुनि सां बि ॻाल्हाइबो आहे छा? हा चाचा, खणी न ॿुधनि पर ॻाल्हाइबो आहे। मां रही सघां थी आयो आहियां। वरी छो वएं? फ़ैसिलो हटायो हुअईं, मां रखराए आयो आहियां। ॿिए ॾींहुं फ़ैसिलो आहे, दादन न आयो न त पुलिस हवाले हूंदो, असां निकाह करे ईंदासीं। ठीकु आहे, पर मां मुंहुं बची आयो आहियां। कीअं? जुमे ते हमिलो थियो, उते मां बि हुयुसि। जुमो मारिजी वियो। लॻे थो त शहबाज़ खान जे कबीले वारा पलांद करे विया। जुमो मारिजी वियो? हा, शाम जनाज़े जी निमाज़ अथसि। मां मारण वारनि खे ॻोल्हियो पर हू अलाए काॾे लिकी विया। हाणे तूं बि अकेलो न घुम। सही आहे, पर मामिलो वञे थो गंभीर थींदो। मामिलो त छा, ॿियो बि मामिलो गंभीर थी वियो आहे। कहिड़ो? दादन मां भेण खे वठे ॻोठी छॾे वियो अथई, भॼी हुई। छा? कमदार गोर, ही सन मर्दानो आहे, असुल करे ॾेखारी। सरदार, पुलिस सां ॻाल्हायो। डीपीओ रोके छॾियो आहे SHO खे त जेसि ताईं वारिस थाणे ते नथा पहुचनि तेसि ताईं को बि क़दम न खणो। सरदार, वारिस थाणे ते पहुचनि त पोइ त ॿिन्ही पासे क़दम खणणो पवंदो SHO खे। इहो सही आहे सरदार। हलो। आवाज़ न बराम खान पियो ॻाल्हाए न। इहो सुठो न पियो थिए शहबाज़ खान। छा सुठो न पियो थिए? जेको कुझु थिए पियो छा पियो थिए ॿुधायो बि सही न। एतिरा बेख़बर बाख़बर बि कुझु कोन थो ॿुधाए त मां छा पियो आहियां। मुंहिंजे कबीले जो माण्हू क़तल कयो आहे। भला हिन बाबति का वज़ाहत कंदो? मुंहिंजे कबीले जे माण्हूअ जे हथ जो माण्हू मारिजी चुको। अच्छा अच्छा अच्छा, माना त उहो हादसो हेॾो को कतल न। हू चोर हो न। चोर चोरी कंदे मारिजी सघे थो, त जेको मारे थो वो भी मारिजी सघे थो। कबीलाई तकरार जी बाहि खे फूकू न ॾे शहबाज़ खान, सभु कुझु रख थी वेंदो। शुरूआत तोखां थी आहे। पहिरियां राब्तो तोखे करणु खपंदो हुयो। उन लाइ तोखे राब्तो करणु खपंदो जीअं अॼु मूं कयो आहे। राब्तो कमज़ोर कंदा आहिनि बराम खान। याने मां कमज़ोर आहियां? जेको वणे ई सम्झ। मां चवां थो पंहिंजे माण्हुनि खे रोके, मां बि रोकियां थो। हिते ई मामिलो ख़तमु थिए त बहितर आहे। वधीक ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। मां रोकियां थो पंहिंजे माण्हुनि खे, पर जेकॾहिं तुंहिंजे माण्हुनि जे तरफ़ां का हिमाकत थी, अंजाम छा थींदो पाण ॿुधाईंदो। ठीकु आहे, मां रोके थो छॾियां पंहिंजे माण्हुनि खे।
अम्मा अल्लाह ख़ैर कयो आहे, अॻिते बि ख़ैर कंदो। हिम्मत ये बंदा त मदद खुदा माण्हू मामरनि जो मुक़ाबिलो कंदो आहे कमल भेण। अदा मां खैर आहे, तूं आराम कर। मूं बि डॉक्टरनि आराम ते ज़ोर भरियो आहे, वधीक अलाह बहितर कंदो। अबा दादा न कंबल त गाॾीअ में रहिजी वियो। मिली वेंदो आहे मां, टैक्सी वारो पंहिंजो आहे, ॾिठल आहे, काॾे वेंदो? जेकॾहिं न बि मिलियो त बि ख़ैर आहे। मां डॉक्टर सतारा सां सलाह करे अचां। भली, पर मोट जाए सुतत दवा समझाए जाए। जी अम्मा। अम्मा न कुरारे मिरुअ खे चओ त हितां निकिरी वञे। दादा न रड़ न। बस हलियो वञो तव्हां, किथे मूंखे ॿ फ़ैसिला न ॾियणा पइजी वञनि। मूं ॿुधो त ॻोठ छॾे भॼी विया आहियो, इन करे ॾिसण आयोसि। ॾिठो ई न त हिते ई आहियूं। हाणे फुट निकिर हितां। दातन तोखां डिॼा थो त धमकियूं थो ॾी। दर्द त भला वाह खुदा जो वास्तो अथई निकर। अदा अल्लाह जो वास्तो अथई निकिरी वञो हाणे हितां, हलियो वञ। अब मरीज़ खे वठी अचो हा न। डॉक्टर साहब अचण जहिड़ो न आहे, तेज़ बुखार अथसि। अच्छा ठीकु आहे, पोइ कुझु मेडिसिन्स तव्हांखे मां लिखी थो ॾियां, उहे मेडिकल स्टोर तां वठी खेसि खारायो, ऐं जीअं ई बुखार हुनजो घटि थी वञे त पोइ हिते वठी अचोसि, ठीकु आहे? ऐं हा राजा ख़्यालु कजो, जेकॾहिं बुखार हुनजो वधी वञे त पोइ हुनजे मथे ते तव्हां पटियूं रखिजो पाणीअ जूं, तमामु लाज़मी हूंदो आहे, इन सां टेम्परेचर कुझु घटिबो, ठीकु आहे? डॉक्टर सतार तूं आई? जी डॉक्टर सतार मां आहियां, हुकुम कयो। हुकुम न, अर्ज़ु करणो आहे। न न हुकुम कयो, मां ख़िदमत लाइ वेठो आहियां हिते। न मूंखे अर्ज़ु करणो आहे, जे अर्ज़ु ॿुधी त कयां, न त हलियो वञा। तोखे जेकॾहिं हरू भरू अर्ज़ु करण जो शौक़ु आहे त भली कर। मञीदे यार हाणे जेकी चवणो हो थी चओ, जान छॾ। जान तूं छॾ, न त जान हली वेंदई। मक़सद? मक़सद सम्झ में अची वियो अथई, पका ई करे पुछी छो थो? इहो अर्ज़ु करण जो तरीक़ो आहे? जी मां ईअं ई अर्ज़ु कंदो आहियां। जेकॾहिं कोई न मञींदो आहे न त मां उनजी मुंडी मरोड़े छॾींदो आहियां। ख़ामोश, निकिरी वञ था, निकिरी वञ। वेंदुसि, वेंदुसि कोन, पर सुभाणे ही तुंहिंजो दुकानु बंदि ॾिसां। जे खुलियल थियो न त खल न हूंदई। तूं केरु थींदो आहीं? कुझु त आहियां, तॾहिं त ही अर्ज़ु थो कयां। शट अप एंड गेट लॉस्ट। गिट मिट करे गारियूं थो ॾीं, हा? जे गले खां वतो मां न त गिट मिट घुटिजी वेंदई। ऐं हा, जे सुभाणे क्लिनिक खोलियई त कबर जो दर खुली वेंदई। डॉक्टर सतार खैर त आहे? क्लिनिक मां केरु निकितो? यार ख़बर न आहे, अरे केरु हो गुस्ताख। गुस्ताखी कयईं? हाँ यार, धमकी ॾिनई त सुभाणे खां क्लिनिक बंदि ॾिसां। हाँ, हुनजी इहा मजाल? ख़बर आहे न डॉक्टर, ॼट खे ॼट थी मोह ॾिबो।
तदन कंहिंजो बछल पियो लॻे, पर मुंहुं ॾियणु मूंखे बि ईंदो आहे। कंहिंजो ॿुधाए त ॿेरा कयांसि। त पोइ ॿुधायां थो। रोज़ थो फेरे आरो सिज, रोज़ थो फेरे आरो सिज। विख विख दोखा कूड़ दगाऊं, विख विख दोखा कूड़ दगाऊं, कूड़ियूं वॾायूं कूड़ियूं मनाऊं। हीअ हक़ीक़त कंहिं बि न ॼाती, हीअ हक़ीक़त कंहिं बि न ॼाती। कंडन जिया सेज हयाती, कंडन जिया सेज हयाती। हर मन हितड़े घायल आहे, सारो देह दुखायल आहे। हर मन हितड़े घायल आहे,